नमस्ते। दूरदर्शन के तरफा तहां सभी नाज़रीन जो हार्दिक स्वागत है। प्राचीन सभ्यता ऐं संस्कृति से वाबस्ते सिंधी जाति जे सदिन का अनेक तजुर्बन से हमकिनार रही है। सिंधिन पंहिंजे इल्म अदब पंहिंजे औरचाई ऐं काबिलियत से इतिहास में कई वर्क लिखा। हुननि पंहिंजे हुनर ऐं काबिलियत से कदें कपड़े जो ईजाद किया तो कदें बैंकिंग सिस्टम जो बुनियाद विधो। वापार में त असांजे सिंधी सजणनि ॾेसावरनि में पंहिंजा डेरा विधा, पेढियूं खोलियूं ऐं मां सम्झां थो दुनिया के कुंड कर्श में हुननि वापार जे हिन खेत्र में पंहिंजी धाक जमाई, पंहिंजी हाक कढी। गॾियल भारत जे इन्हनि सिंधी सजणनि, सिंधी सपूतनि खे इन कश्मकश में कहिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश आयूं, कहिड़ियूं हासिलातूं हुननि माणियूं, उन खे ॼाणण लाइ दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन अॼु जो ही प्रोग्राम सिंधी सर्वेच रिथियो आहे, जंहिंमें अॼु असीं मुलाक़ात कयूं था विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जो प्रेसिडेंट दादा झमटमल वाधवाणी सां। दादा झमटमल 84 सालनि जे उम्र में पिणु बिल्कुलु नौजवाननि वांगुरु उन्हनि में उहो साॻियो उत्साह, जोश ऐं उमंग क़ाइमु आहे। हुननि पंहिंजे जीवन जे हर पल खे पंहिंजे जातीअ जे बहबूदीअ लाइ, पंहिंजे देश जे विकास लाइ ख़र्चण लाइ हमेशह उहे तयारु आहिनि। अचो त अहिड़े शख़्सियत सां अॼु असीं मुलाक़ात करियूं। दादा, तव्हांजी हिन अंजुमन में आजियां था कयूं। धन्यवाद धन्यवाद। दादा, जेतिरे क़दुरु मां भायां थो त तव्हां पंहिंजे शागिर्दी दौर खां वठी उन दौर खां वठी तव्हांजे दिलि में देशभक्तीअ जो जज़्बो हुयो, पंहिंजे वतन लाइ हुब हुई, उन ते कुझु रोशनी विझंदा? मां जाओसि सखर सिंध में जी ऐं उते ई काफ़ी वक़्तु रहियुसि, छाकाणि त मुंहिंजो पीउ रेलवे में कमु कंदो हो ऐं उते असांखे रेलवे कॉलोनी में क्वार्टर हो। जॾहिं मां 10 सालनि जो होसि तॾहिं गांधीजीअ जी मूवमेंट विदेशी कपिड़े जलाइण जी निकिती ऐं उन में मूं भाॻु वरितो। उते सभु कपिड़ा गॾु करे रेलवे कॉलोनीअ में उते ई मूं उहे जलाया। उहो करण खां पोइ मुंहिंजे पीउ मथां हिकिड़ो ॼण त शिकायत थी त हीअ रेलवे कॉलोनीअ में रही सरकार जे तव्हांजो पुटु ही छा थो करे। उहा पहिरीं रिस्क हुई मुंहिंजे लाइफ में जो मूं पंहिंजे घर जे माण्हुनि खे कंहिं न कंहिं तकलीफ़ में आंदो। तव्हां महात्मा गांधीअ सां मिलण त काफ़ी पोइ थियो हूंदो या उन सां, पर उन जे आदर्शनि खे तव्हां जेको किताबनि में पढ़ंदा हुआसीं, स्कूलनि में वेंदा हुआसीं, गीत ॻाईंदा हुआसीं, त उते ई स्कूल जे वायुमंडल मां इहो सभु निर्माण थियो। दादा, तव्हां सिंध सगोरी जे कहिड़े ॻोठ में जनमु वरितो? माना तव्हांजे वॾनि जो उते कारोबार कहिड़ो हुयो? मुंहिंजो मां रहंदड़ आहियां ख़ैरपुर मीरस जो। असुल हा, उते वॾी वाधवाणी गली हुई ऐं उन में घणेई माण्हू रहंदा हुआ, पर मुंहिंजो जनमु थियो सखर सिंध में, जिते मुंहिंजो पीउ नौकिरी कंदो हो। त उन जनम खां पोइ त मां घणनि ई हंधि वियुसि, टंडो आदम वियुसि, छाकाणि त बदिली थींदी रहंदी। टंडो उन खां अॻु तइलीम तव्हां किथे? सॼो सखर में ई पढ़ायो? न, सखर में कुझु तइलीम थी, तंहिंखां पोइ हैदराबाद में थी। हैदराबाद में मूं इंटर आर्ट्स पास कई, तंहिंखां पोइ कराचीअ में थी लॉ कराचीअ मां करण खां पोइ तव्हां किथे सेटल थिया? मां अची हैदराबाद में सेटल थियुसि। इहो दौर जेको हो आज़ादीअ जे मूवमेंट जो दौर हो, उन आज़ादीअ जे मूवमेंट में बि तव्हां कुझु हिसो वरितो? मां नथो सम्झां मूं वरितो, पर उन खां सवाइ मूं 1939 में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में दाख़िला वरिती। मां मेठाराम हॉस्टल में रहंदो हुउसि ऐं उते कई ॿिया माण्हू रहंदा हुआ या शागिर्द हुआ जेके सुबुह जो लठ खणी वेंदा हुआ शाखा में। मूंखे बि ख़्यालु आयो त हीउ छा आहे। उन्हनि चयो त भई पंहिंजे सेल्फ डिफेंस लाइ इहो ज़रूरी आहे त असां लाठी काठी सिखूं। शाखा जंहिंखे राष्ट्रीय सम्झे, पर मां उते वियुसि त उहो लाठी काठी हिकिड़ो ॿाहिरियों हिकिड़ो रूप आहे फिज़िकल जो, पर जेके उन्हनि जा भाषण हुआ, बौद्धिक वर्ग हुआ,
ट्रेनिंग कैंप्स हुयूं, उन में घणो कुझु वधीक सिखियो जंहिंजो लाठीअ सां तमामु थोरो वास्तो आहे। जीवन जो हिकिड़ो वीहन ॾियणु त छा करणु खपे, उन वीहन में संगठन जीवन में छा आहे ऐं इहो संगठन कीअं निर्माण थिए, उन जी प्रैक्टिस प्रोसीजर्स उहे सभु उते सिखियासीं। त इहो हिकिड़ो असांखे चयो थो वञे त असांजे रहबरनि ई असां जूं राहूं मुंझायूं, असांखे तूफ़ाननि जे हवाले करे पाण वञी किनारे ते वेठा। असांजे अॻवाननि जेको पॉटिशन खे एक्सेप्ट कयो जंहिं रूप में, उहो सही हो या ग़लति? मूंखे त लॻे थो तमामु ग़लति हो। याने को बि रेज़िस्टेंस कोन हो। जेके उन वक़्तु कांग्रेस जा वॾा हुआ से सभु जल्दी निकिरी विया, याने माण्हुनि खे छॾे ऐं निकिरी हलिया विया। मूंखे ख़बर आहे कोयटा मां डॉक्टर चोइथराम मोटियो, उते जेके फ़साद थिया हैदराबाद जे रेलवे स्टेशन ते, मां उनखे वठणु वियुसि, जीअं ॿिया वठणु वेंदा हुआ तीअं रेलवे स्टेशन ते वियुसि, त उन ॻाल्हि कई त भई कोयटा में हालतूं तमामु ख़राबु आहिनि, उहे सभु हालतूं हिते बि ख़राबु थींदियूं, तंहिं करे हिते रहणु पॉसिबल न आहे। ऐं ॿी गाॾीअ में पासे वारी गाॾी जेका नंढी गाॾी हूंदी मारवाड़ वञण लाइ, उन में हलियो वियो। याने हिते लोकल माण्हुनि जी कहिड़ी हालत आहे, समाज खे कीअं कजे, उन्हनि खे कीअं कढिजे, ऐं उहो छॾे सभु भॼी विया। पोइ इन छॾण जे लाइ मां उते रहियुसि, मां साल उते रहियो पियो, 47 खां पोइ 48 ताईं, 48 डिसंबर ताईं। उन जा ॿ सबब हुआ। हिकिड़ो त मां परम पूजनीय गुरू जीअ वटि वियुसि मेरिठ में, उन 47 जे दौर में, याने अटकल अगस्त खां पोइ जॾहिं थियो, अगस्त 7 ते गुरू जी सिंध में आयो हो, 15 अगस्त ते पार्टीशन थियो, तमामु वॾी रैली सभु कई थी सॼे सिंध में, हिकिड़ो विश्वास फूकण लाइ त तव्हां हिटिजो न। उन जो साधू वासवाणी चेयरमैन हो, कराची में जेका रैली थी लखनि जे अंदाज़ में थी। त हिकिड़ो इहो कमु हो त मां पोइ मेरिठ में जॾहिं मां उन सां गॾिजणु वियुसि त हुन मूंखे चयो त भाई मूंखे ख़बर आहे त पंजाब छा सुठो आहे, तंहिं करे तूं बि उते इहो कमु कर त माण्हुनि खे सलामतीअ सां कढ, उते रहण जो को फ़ाइदो न आहे। त मूं अची उहो कमु कयो। मां उन वक़्तु साॼे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे प्रांत जो कार्यवाह हूंदो हुउसि। त सभिनी माण्हुनि खे जुदा जुदा शहरनि में वञी, सम्झो जेकमबाद खां वेठे ठटे ताईं ऐं कराची ताईं मां घुमंदो रहियुसि। ऐं उते पैसा बि माण्हुनि खां गॾु कयुमि। सेठ किशन चंद चेलाराम पाण मूंखे पैसा ॾिना त तूं कीअं बि करे टिकेटूं वठी हिननि माण्हुनि खे ॿाहिरि मोकिल। टिकेटुनि जो हिकिड़ो हिसो मुंहिंजे हथ में हो, ॿियो हो मंघाराम मुखी उन जे हथ में हो। त उन काफ़ी मूंखे टिकेटूं ॾिनियूं त भाई जेकी तोखे विकिणियूं आहिनि से विकिण, माण्हुनि खे ॾे पैसा ॾेई। ऐं टिकेट तमामु उन जे दौर में जेके मूंखे पैसा मिलिया उहे सभु उन्हनि लाइ कमु कमु मां सम्झां थो त हज़ारे माण्हुनि खे मूं कढियो हूंदो उतां, यानी हैदराबाद स्टेशन तां। हेमू कालाणी जो किथे रोल अचे थो? तव्हां कॾहिं हुन सां मुलाक़ात थी? हेमू कालाणी अॻु में हो, उहो 43 में, 43 में गुज़ारे वियो। उनखे फांसी ॾिनऊं। उहो मूंखां 2 साल नंढो हो। मां बि जंहिं स्कूल में पढ़ियुसि उन में हू पढ़ंदो हो। असांखे सिंध छॾण वक़्तु जेके असांजे वॾनि असां सां वाइदा कया या असांखे जेको कुझु हिकु तस्वीर ॾेखारी वई त हिंदुस्तान में बि असांखे साॻा सुख सहूलियतूं ऐं साॻियूं ॻाल्हियूं मिलंदियूं, हिते अचण सां त असांखे उहे हासिलु न थियूं। अॼु कंहिं मुक़ाम ते पहुता आहियूं सिंधी, असांखे राजनीतिक हक़ अञा ताईं तव्हां कीअं था भायो, मिलिया आहिनि या अञा कुझु कमी आहे? मां सम्झां थो त इहा हिकिड़ी ग़लति कल्पना आहे। हू बराबरि छॾे विया। हुननि खे जेके 2-4 जॻहियूं मिलियूं, को गवर्नर थियो, को कस्टोडियन थियो या को ॿियो ॻाल्हि थी, सभई वञी लॻा। घनश्याम हुजे, जयराम दास हुजे, चोइथराम हुजे। चोइथराम त वीचारो सदाईं शेवा कंदो रहियो रिफ्यूज जे नाले सां, परंतु ॿिया पंहिंजे सिधवा हो त उहे त वञी लॻा। पंहिंजे ॼेठी हुई त उन्हनि पंहिंजनि कमनि में वञी लॻा, पर उन्हनि खे समाज जो ख़्यालु कोन हो। न को हू घुमिया फिरिया, दौरा करणु, उहो बि कुझु कोन थियो। जेके लोकल माण्हू हुआ उन्हनि में के शेवाधारी हुआ त कमु कंदा रहिया। बाक़ी को समाज खे संभालणु इहा तमामु ॻाल्हि न। सॼे माहौल में असांजी संस्कृति, असांजी सभ्यता खे त दायरा नसियो, असांजी ॿोलीअ खे कुझु नुक़सानु पहुतो, उन में विकास न थी सघियो। ईअं न आहे। शुरूअ में त सलाम उन्हनि माण्हुनि खे आहे जिन अची स्कूल खोलिया, यानी 47 में ई सिंधी स्कूल खुलिया। जेके बि हेड मास्तर आया, मास्तर आया, ॻोठ ॻोठ में हिकदमि शुरू कया। उहे कहिड़ा सॼण जिन अचण सां एजुकेशन जे फील्ड में कार्य कयो?
तैलीमी तैलीमी हो धर्मदास खितरिया, अच्छा सखर जो हेडमास्टर हो मॉडल स्कूल जो, उन में हो सम्झो कुंदनाणी आयो तो उन कॉलेज जो खोलिया केएम कुंदनाणी, हाँ केएम कुंदनाणी, बैरिस्टर होचंद आडवाणी, हाँ बैरिस्टर होचंद आडवाणी या टीएम आडवाणी जयंत कॉलेज जो, त इन करे न न पर गोठ गोठ में नंढा नंढा स्कूल न पर वो काफी पो जॾहिं आर्थिक तरह सां न असां सेटल थी वियासीं। न इहा ग़लति ॻाल्हि आहे। पहिरियां 10 साल 12 साल 15 साल त इन्हनि मास्तरनि एतिरी जफ़ाकशी कई ऐं उन वक़्त ताईं सिंधी क़ाइमु हुई, सिंधी संस्कृति बि क़ाइमु हुई ॻोठ ॻोठ में कैंप कैंप में। पहिरियां 12-15 साल को बि भाषा खे या संस्कृति खे धको कोन हो, सभिनी हंधि तमामु चङी तरह हलियो। असांजे सॼे हिंदुस्तान में पखिड़िजी वञण जे करे आहिस्ते आहिस्ते ॿोलीअ जो वाहिपो त घटि थियो, इन करे थियो न, त उहो उन ॿोलीअ जो वाहिपो जेको घटि थियो तंहिं कुझु त दैरम रसायो न असांजे। अॼु त तमामु घणो नुक़सानु पहुचायो सिंधी। उहो ॿोलीअ जो नुक़सानु तॾहिं थियो जॾहिं सिंधी शाहूकार थियणु शुरू थिया। जंहिं दौर में पहुची चुका आहियूं कि अहिड़े मुक़ाम ते अची पहुता आहियूं जॾहिं नौजवाननि मां इहो जज़्बो ई ख़तमु थी वियो आहे बराबरि आहे त असां सिंधी आहियूं। हा पंहिंजे घरनि में बि बिल्कुलु कान ॿुधाइणो थो पवे ॿारनि खे त असां सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे। बिल्कुलु। इन लाइ तव्हां कंहिंखे जवाबदार था ठहिरायो? अब हाणे जवाबदारी त ॾाढो ॾुखियो आहे चवणु, जवाबदारी सॼे समाज जी आहे। अॼु हिकिड़ी अंग्रेज़ियत जेका हावी थी वई आहे हिंदुस्तान ते, उहा जवाबदार वॾी आहे ऐं उन खे मिटाइण लाइ या कुझु करण लाइ या महिनत या वीचार ॾियण लाइ को ॿाहिरि नथो निकिरे। इवन अॼु हिंदी बि नेशनल लैंग्वेज कान्हे। हेतिरी हिंदी भाई साउथ में वञे उन लाइ केॾी मूवमेंट थी, उहो मूं पाण हिंदी नाहे पर हीअ त असांजी मातृभाषा आहे। हिंदी बि मातृभाषा आहे न घणनि जी, घणनि जी आहे। उन्हनि खे अॼु ॼण त पिंजरे में फटफटाए पई, अंग्रेज़ त उनजे मथां हावी आहे। उन हालत में तव्हांजो छा सुझाव आहे? मुंहिंजो सुझाव ईअं रहियो जॾहिं मां हाणे ताज़ो नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज उन जो मां वाइस चेयरमैन आहियां। 3 साल मूं उन में कमु कयो ऐं 3 सालनि में मूं पहिरियों प्रोपोज़ल इहो ॾिनो त भई जीअं राष्ट्र भाषा प्रचार समिति सॼे हिंदुस्तान में पंहिंजा क्लास हलाए हिंदीअ जो फैलाव कयो ऐं मां हिंदी उतां सिखियुसि, सखर में ई मां सिखियुसि हिंदी, त भाई इन प्रचार जे उन नमूने ते असां पंहिंजा क्लास हलायूं 3 सालनि जा हिते। ऐं उहो प्रोपोज़ल पास थियो, सैंक्शन थी बजट, उहो कमुकार सॼो मलकाणीअ जे ॾींहंनि में पूरो थियो। तंहिंखां पोइ मूं उनखे एग्ज़ीक्यूट करणु शुरू कयो, किताब ठारायासीं, ट्रेनिंग कैंप्स थियूं, उन खां पोइ ट्रेनिंग क्लासिस थिया, कोर्सिस ॿिया थिया। इहे सभु करण खां पोइ अॼु उहा 2003 में उहे क्लास चालू थिया आहिनि। उहे क्लास पहिरें साल 1300 ॿार हुआ ऐं उहे ॿार चङे तरह पढ़ी ऐं निकिता आहिनि, पास कया आहिनि, उन्हनि जा रिज़ल्ट थिया, ई थिया, सभु तमामु चङी तरह जीअं बाक़ाइदा जातीअ जा जेके गहणा आहिनि जेके असांजे समाज खे वक़्तु बे वक़्तु नई दिशा ॾियनि था पिया, लेखक साहित्यकार अदीब, असांजे समाज उन्हनि खे बि मां सम्झां थो एतिरो ध्यानु न ॾिनो आहे। उन बारे में तव्हांजा के वीचार? इहा ग़लति ॻाल्हि आहे, ॾिनो वियो आहे, सफ़ा ग़लति ॻाल्हि आहे। जेतिरो सिंधी लेखकनि खे जी इनाम संभाल मिली आहे सॼे हिंदुस्तान में कंहिं जातीअ जे लेखकनि खे न मिली आहे। असांखे जेको हिन वक़्तु चिंता जो बाहिस आहे, जेको असांजा जेके विद्वान आहिनि इन ॻाल्हि ॾे ध्यानु छिकाए रहिया आहिनि त असांजी ॿोली ख़तमु थी रही आहे। ॿोली ख़तमु थी त जातीअ खे धर्म रसंदो, असांजी संस्कृति सभ्यता ख़तमु थींदी, एॾी प्राचीन सभ्यता जेका असांजी आहे उहा मिटिजी वेंदी। उन बारे में विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जंहिं जो पायो असांजे हशू आडवाणी साहिब विधो, उते कुझु कार्य तइलीम जे लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ हले थो। सिंधी ॿोलीअ लाइ असांजी सिंधी ॿोली असांजे स्कूलनि में सिंधी ॿोली कंपलसरी आहे 5 दर्जे खां वठी। ऐं हिकिड़ो सिंधी विवेक केंद्र हिकिड़ी इंस्टीट्यूशन आहे जेका विवेकानंद सोसाइटीअ खोली आहे। असां लाइब्रेरी पैदा कई आहे सिंधी किताबनि जे बचाव लाइ, रखण लाइ, ऐं घणेई माण्हू उनखे डोनेशन ॾींदा आहिनि, त लाइब्रेरी भलाई आहे। असांखे इहो वीचार आहे हिकिड़ो सिंधू भवन खड़ो कयूं। असांखे नई ज़मीन मिली आहे, उन में अटकल 60,000 स्क्वायर फुट ज़मीन इन लाइ रखी अथऊं त हिकिड़ो सिंधू भवन खड़ो कयूं
जंहिंमें ॼण ईअं ॾिसण में अचे त अहिड़ियूं पिक्चर्स रखूं, स्टैचूज़ रखूं, असांजे इतिहास जी झलक हुजे झलक हुजे, यानी सिंध बिकम्स अलाइव राइट फ्रॉम द बिगिनिंग। वेदनि जे ज़माने खां वठी वेद सिंध में लिखिया, त अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ठाहियूं सॼो म्यूज़ियम उते जो ॼण त सिंध ज़िंदा थी उठे उते। सिंधियुनि जे प्यारे नेता लाल किशन आडवाणी सां तव्हांजो वेझो संबंध रहियो आहे, उन सां के पंहिंजे जीवन जे के वाक़िया या उन सां कॾहिं तव्हांजी मुलाक़ात थी, कीअं वेझो आया? मुलाक़ात थी हैदराबाद में मार्शल लॉ हो। अच्छा, हुरन जो जेको प्रॉब्लम हो 43 में मार्शल लॉ हो, त उन मार्शल लॉ वक़्तु संघ जूं शाखाऊं कमु ईअं न कंदियूं हुयूं जीअं भाई अॼु मैदाननि में वेही खुलियल थिए थियो, घरनि में गॾु थींदा हुआसीं। हिकु घर में 10-15 ॼणा, ॿिए घर में 10-15 ॼणा, ईअं सॼे लिकल नमूने माना थोरो यानी ज़ाहिरी न 144 कलम लॻल हो त गॾिजी न सघंदा हुआसीं, त घरनि में गॾिजी सघंदा हुआसीं। ऐं उन में सभई गॾिजंदा हुआसीं। ऐं मां ॼण प्रांत जो मुख्य अधिकारी हुउसि, पोइ प्रांत जो सेक्रेटरी हुउसि। त उन समय में लाल कृष्ण आडवाणी कराचीअ मां हैदराबाद आयो। कराची में पढ़ंदो हो पर हैदराबाद में अची रहियो, पर उते वाक़फ़ियत थोरी थी त उते किन जे घरनि में मूंखे हू ईंदो हुई शाखा में, त उते मुंहिंजी वाक़फ़ियत थी। सभिनी पंचायतुनि खे गॾु खणी संगठन ठाहिण जी, उन जे पोयां कहिड़ो मक़सदु आहे? छा असांजे समाज खे फ़ाइदो थी सघे थो? पहिरीं जॾहिं मूं कल्पना कई त सिंधी सिखण खां सवाइ असांजो समाज ज़िंदा न रहंदो। सिंधी सिखण लाइ जेका मूं कोशिशूं कयूं 3 साल, ऐं उन्हनि खे ॼण त ईअं भाई रेल्स ते मूं दॿो हलायो आहे, ऐं मां सम्झां थो त उहा इंजण जेको असरु छॾियो आहे या ॿिया दॿा उन में गॾिजंदा वेंदा, उहा मूवमेंट वधंदी वेंदी, इहो मुंहिंजो विश्वास आहे त इहो हिकिड़ो कमु जेको ठोस कमु आहे उनखे चइजे। पोइ मूंखे ख़्यालु आयो हिकिड़ो त भई हिन खे वधीक मज़बूत करण लाइ अॼु सिंधियुनि जो को आवाज़ु कोन्हे, सिंधियुनि जी का नेतृत्व कान्हे, सिंधी को बि कमु कनि त हिकु आवाज़ सां नथा करे सघनि, यकमुश्ती सां नथा करे सघनि, एकता हुननि में कान्हे। त इहा जेकॾहिं असांजी थिए त असां सचुपचु जेतिरो अॼु उभरिया आहियूं उन खां घणो मथे उभरी सघूं था। त उहा मूवमेंट हिन 6 महीननि खां वठी शुरू कई आहे त सॼे हिंदुस्तान छा सॼे दुनिया जे पंचायतुनि जो संगठन थिए। मां इन करे लॉस एंजलिस में वियो हुउसि, इंटरनेशनल जेके असांजा सम्मेलन थींदा आहिनि सिंधियुनि जा, ऐं इंटरनेशनल सम्मेलन लंडन जे में मां वियो हुउसि, त उन्हनि में बि इहा ॻाल्हि हुई। गॾु करिणो, माण्हुनि खे वधाइणो। भाई अॼु 8 स्टेट्स यूनाइटेड स्टेट्स जे में आहे इहो सम्मेलन, पर उहो ॿियनि 8 स्टेट्स में नथो वञे, केरु उन लाइ कमु नथो करे, जुवान निकिरनि नथा कमु करण लाइ, ऐं कंहिंजे मन में इहो ख़्यालु नथो अचे त भाई मां हिन कम खे वधायां, केरु वधाए नथो। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे जॾहिं पहिरियों सम्मेलन थियो इंटरनेशनल 2200 रिप्रेज़ेंटेटिव आहे, हींअर जॾहिं लंडन में सम थियो त 500 मसा आया। त इहो घटाइणो वधाइणो, इन लाइ पुठियां हिकिड़ो वॾो संगठन, वॾी ताक़त खपे। उन लाइ ग्राउंड ते रियलिटीज़ जेके आहिनि, जेको कमु थियणु खपे उहो थिए नथो। संगठन इन मां फ़ाइदो आहे, गॾिजण हुअणु खपे। ऐं इहा हिकिड़ी वीचारधारा आहे भाई गॾु थियण मां इहो फ़ाइदो थियणो आहे। जेसीं गॾु न थींदासीं, पर उन सां गॾु थियण सां गॾु टंगूं हलाइणियूं ज़रूरु आहिनि, त उन मां माण्हू निकिरनि, उन मां वीचार जेके माण्हुनि खे अचनि, उन खे संगठित करे हिकिड़ी मूवमेंट, हिकिड़ी नदी कैनाल्स कढनि जुदा जुदा नमूने, उहो थिए नथो। पाणीअ जो वहिकिरो हलियो वियो समुंड में, ॻाल्हि छुटी, पर उन मां जेकॾहिं कढनि वहिकरा नंढा नंढा नहरूं नारियूं, त उन मां उनखे संगठित करण हिकिड़ो डायरेक्शन ॾियण जी ज़रूरत आहे। त उन साॻिए डायरेक्शन खे मूं हलाइणु शुरू कयो आहे हींअर ते। भाई हिंदुस्तान में शुरू कयूं, हींअर पंचायतुनि जूं सबक़ आहिनि, सॼे हिंदुस्तान में मीटिंग करण जो वीचार आहे। मुंबईअ में कबो भाई ज़ालुनि जूं मीटिंगूं जुदा कबियूं, पेंशन जूं, उन्हनि जूं, उन में ज़ालूं अचणु खपनि, जवान अचणु खपनि। त हाणे उहो पब्लिक वर्क शुरू कबो ऐं सॼे दुनिया में कबो। इहो सिंध में बि थियो, उहो सही आहे। सिंध में बि 1980 में हिकिड़ो सेठ विशनदास हो निहालचंद, जंहिं इहो कमु शुरू कयो, ऐं उन हिकिड़ो वॾो ग्रंथ बि लिखियो आहे। उन जी लाइफ बि आहे, ऐं उन लाइफ में उन पंहिंजे लाइफ में पैसा ॾिना, सभु कुझु ॾिनो, 2-3 कॉन्फ्रेंसूं सिंध में कयूं, ऐं हुनजो ॾाढो असरु थियो।
ऐं जेको पंचायतुनि जो रोल हो 1925 खां वठी 50 ताईं तमामु 47 ताईं तमामु सुंदर हो ऐं माण्हू उन्हनि खे मञींदा त अहिड़ो पंचायतूं हिते पैदा कजनि जंहिंखे हिकिड़ी सोशल पावर हुजे ऐं सिंधी उन जे आवाज़ में रहनि। हिकु हिकु शहर में अॼु उज्जैन शहर में आहे 27 पंचायतूं आहिनि। हिकु दफ़े मां वियुसि उज्जैन शहर में त मूं चयो मां भाई 27 पंचायतुनि में मां न ईंदुसि, तव्हां हिकिड़ो ई मेड़ कयो। त हुननि मेड़ कयो ऐं उहो सक्सेसफुली मेड़ कयो त हिकु हिकु पंचायत खे चयूं त तव्हां पंहिंजा स्टॉल लॻायो ऐं 10,000 माण्हू अची गॾु थिया उज्जैन जा। हींअर असां सेशन कयो त उते बि उहो ई सुठे अंदाज़ में माण्हू आया ऐं उन्हनि में हिकिड़ो जुज़्बो हो जिन पैसो ॾिनो हीउ ॾिनो सभु करे उहो ख़र्चु कयऊं। त अहिड़े क़िस्म जो हीउ कमु थियणु खपे पंचायतुनि जो ऐं तमामु चङे पैमाने ते वधणु खपे। उन्हनि जा रिप्रेज़ेंटेटिव हुअणु खपनि। उन्हनि जे कम बि जाम आहिनि जेके उन्हनि खे करे सघनि था, पंहिंजे सामाजिक कम करे सघनि था, वोटनि लिस्ट ठाहे सघनि था, माण्हुनि खे आमादह कनि त वोट तव्हां ॾियो। जीवन जे अनुभव मां कोई संदेश कोई पैगाम कोई ॾियणु चाहींदा? मुंहिंजो संदेश पैगाम इहो आहे त हर हिकु सिंधी पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाए ऐं ईअं सम्झे त जीअं मां सिंधी कुटुंब में पैदा थियो आहियां, मां इहो मिसाल ॾींदो आहियां, मां ग़रीब कुटुंब में पैदा थियो आहियां ऐं मूं जेके तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि उन ग़रीबीअ जूं, उन मां मूंखे इहो वीचार ईंदो त मां पंहिंजे कुटुंब खे शाहूकार कयां, मां महिनत कयां, मां अहिड़ो कमु कयां जो मुंहिंजो कुटुंब चढ़ी पवे। अॼु सभु मुंहिंजा भाउर भेनर सभु सुखी आहिनि ऐं का मूंखे चिंता न आहे, छाकाणि त उहा हिकिड़ी रवायत असां चालू कई ऐं महिनत करे सभिनी नंढे हूंदे में मास्तरी कई, कुझु ट्यूशन्स ॾिनियूं, कुझु कीअं थियूं, घर चढ़ियो। साॻे नमूने इहो वीचार हूंदो आहे त भॻवानु मूंखे सिंधी समाज में मोकिलियो आहे त सिंधी समाज जेकॾहिं अॼु कंहिं बि मुसीबत में मुब्तला आहे त मां उनखे ॾिसां त उहा मुसीबत कीअं दूरि कयां ऐं उनखे कीअं अॻितां वधायां। त इहा मुंहिंजे लाइ सभिनी जवाननि लाइ आहे त जंहिं कुटुंब में तव्हां पैदा थिया हो, जंहिं समाज में तव्हां पैदा थिया हो, तव्हां देश में पैदा थिया हो, इहे 3 ड्यूटीज़, इहे कर्तव्य तव्हांजा आहिनि, उहे तव्हांखे पूरा करणु खपनि। उन लाइ कार्यक्रम इहो आहे, सिंधी क्लास हलायो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी वीचार, सिंधी खाधो, सिंधी रहणु, सिंधी पढ़णु, कस्टम्स, उत्सव, इहे सभु मल्हायो ऐं पंहिंजी आइडेंटिटी क़ाइमु रखो। ऐं उन खां पोइ हीअ पंचायतुनि सां गॾिजी हिकिड़ो सामूहिक जेको कमु थिए थो, जंहिं सामूहिक विवाह थियनि था उहे बि सुठा आहिनि, त हिकिड़ी गॾिजण जी फीलिंग अचे थी, त उहे करे ऐं पंहिंजी साफ़ सुथरी जीवन रखो त दुनिया में आदर्श हिकिड़ो समाज थी सघे थो, हिकिड़ो त इहो थी सघे थो। दादा महिरबानी, तव्हां असांजे हिन सिंधी सर्विस प्रोग्राम में बहिरो वरितो, उन लाइ तव्हांजा आभारी आहियूं। तमामु वॾी महिरबानी।